अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आहियां मंज़र अज़ीज़। सब खां पहिरां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठ पीटीआई जी पार्लियामानी पार्टी जो इजलास फिनांस तरमीमी बिल ते मुशावरत। इजलास की अंदरी कहानी सामूं अची वई। बचाव वारे वज़ीर परवेज़ खटक ऐं वज़ीर आज़म विच में सख़्त जुमलन की नेवट थी। परवेज़ खटक कावड़ में इजलास मां उथी हलियो वियो। ज़रियनि मूजिब बचाव वारे वज़ीर परवेज़ खटक चयो त असां तव्हांखे वज़ीर आज़म बणायो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा में गैस की बंदिश है। गैस ऐं बिजली असां पैदा कयूं था। पीढ़ी भी असी रहा आहियूं। इहो रवैयो रहियो त असां वोट न ॾेई सघंदासीं। ज़रियनि मूजिब परवेज़ खटक खे जवाब ॾींदे चयो त इमरान ख़ान त ब्लैकमेल में न ईंदुसि। जेकॾहिं अव्हां जी इहा ई ब्लैकमेलिंग रही त अपोजिशन खे दावत ॾेई छॾियो, उहा अची हुकूमत करे। इजलास बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे परवेज़ खटक चयो त कंहिं सां मुंहुं मारी न थी, पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कई। इजलास मां नाराज़ थी न सिगरेट पीअण ॿाहिरि वियो हुउसि। हुकूमत अवाम ते बिजली जो बम केराए छॾियो। नेपरा बिजली ₹4.30 फी यूनिट महांगी करे छॾी। बिजली की कीमत में वाध नवंबर के माहवार फ्यूल एडजस्टमेंट की मद में कई वेंदी। नोटिफिकेशन जारी। इजाफी ओगारियूं जनवरी के बिलन में कयूं वेंदियूं। अघन में वाध के इलेक्ट्रिक ऐं लाइफ लाइन वाहपेदारनि ते लागू न थींदी। कौमी असेंबली में मालियाती ज़िमनी बिल 2021 मंजूरी लाइ पेश। अपोजिशन जूं तरमीमूं अक्सरियत राय सां रद्द। मुखालिफ गुर्ज मेंबरनि जो सख़्त एहतजाज। ऐवान अंदर प्ले कार्ड खणी मिनी बजट खिलाफ नारेबाज़ी। हुकूमती मेंबरनि पारां जवाबी नारा हया विया। ज़िमनी बिल में तरमीम के हक़ में अपोजिशन जे 150 मेंबरनि वोट ॾिनो। मुखालिफ़त में 168 हुकूमती मेंबरनि जा वोट पिया। हुकूमत वटि ऐवान में 18 मेंबरनि की अक्सरियत मौजूद। बिलावल भुट्टो जरदारी जी कौमी असेंबली में मिनी बजट की सख्त लफ्ज़न में मुखालिफत। ऐवान के खिताब कंदे चई असां टैक्सिस ते तरमीमूं पेश कयूं। नारे वारे वज़ीर पाण चयो हो त कुछ टैक्सिस वापस वठण घुरनि था। छा उहे तरमीमूं उन जे करे वापस न पयूं थियूं वञनि जो उन्हनि ते असांजो नालो लिखियो वेंदो। नारे वारो वज़ीर पाण खे कराची जो नुमाइंदो चवे थो। हू कराची जो नुमाइंदो आहे त सॼी मिनी बजट रद्द करे बेकरी आइटम्स के भी वधीक महांगो कयो पियो वञे। मुस्लिम लीग नून के अगवान शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त माज़ी में एतिरे वॾी सप्लीमेंट्री बजट कॾहिं भी पास न कराई वई। अवाम ते 350 अरब रुपयनि जो इज़ाफ़ी बार छो विधो पियो वञे। इहो न ॿुधायो वियो कहिड़ियूं शयूं महांगियूं थींदियूं। सिर्फ़ इहो ॿुधायो त कहिड़ियूं शयूं महांगियूं न थींदियूं। फिनांस बिल ते अपोजिशन की वावेला बेबुनियाद आहे। बिल से आम मानू ते माशी बार न पवंदो। चयो वियो त ही बिल छो आंदो पियो वञे। सिर्फ डॉक्यूमेंटेशन थी रही है। डबल रोटी खीर वगैरह के टैक्स मां कढियो वियो आहे। 343 अरब रुपयनि मां 280 अरब रिफंड थियणा आहिनि त कहिड़ी शइ जो तूफ़ान आहे। नारे वारे वज़ीर शौकत तरीन जो ऐवान में खिताब। अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हुकूमत त पहिरें ॾींहं खां ई नाकाम आहे। यूरिया भार जो अघु घटि थियणु घुरिजे पर हुकूमत ग़रीब अवाम ऐं हारियुनि जी चेल भञी छॾी आहे। हुकूमत मईशत ऐं ज़राअत खे तबाह करण ते संभरियल आहे पर पीपल्स पार्टी हारियल ऐं ग़रीब अवाम सां गॾु आहे। अवाम दुश्मन मिनी बजट खिलाफ
अपोजिशन जो पार्लियामेंट हाउस ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो शहबाज शरीफ मौलाना असद महमूद अहसन इकबाल ऐं ॿिया अॻवान शरीक एहतजाज कंदड़नि पारां पार्लियामेंट अंदर वञण जी कोशिश पुलिस खेनि अंदर वञण खां रोके छॾियो मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे शहबाज शरीफ चयो त इमरान नियाज़ी 22 करोड़ आवाम सां ज़ुल्म कयो महांगाई ते ज़ाब्तो आणणु नामुमकिन थी चुको आहे गडियल मफ़ादनि वारी काउंसिल नई आदमशुमारी कराइण ते मंज़ूरी ॾेई छॾी वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि गडियल मफ़ादनि वारी काउंसिल जो 49 इजलास जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त गडियल मफ़ादनि वारी काउंसिल आदमशुमारी मॉनिटरिंग कमेटी क़ाइमु करण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी कमेटी में डिप्टी चेयरमैन प्लानिंग चीफ सेक्रेटरीज़ नादरा चेयरमैन ऐं ॿिया शामिल हूंदा कमेटी आदमशुमारी जी सरगर्मियुनि जी निगरानी कंदी पीपुल्स पार्टी अवाम दुश्मन सरकार खिलाफ जंग जो ऐलान कयो आहे 27 फरवरी ते कायदे आज़म जी मज़ार खां नाअहल हुकूमत खिलाफ लॉन्ग मार्च जी शुरूआत थींदी जेका इस्लामाबाद पहुची पंहिंजो मक़सद हासिल कंदी पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पीपी सिंध काउंसिल जे इजलास के वीडियो लिंक ज़रिए ख़िताब इजलास में 27 लॉन्ग मार्च जे इंतज़ामनि बाबति तयारियुनि जो जाइज़ो वरितो वियो लॉन्ग मार्च में अवाम जी भरपूर शिरकत खे यकीनी बणाइण जो फ़ैसिलो बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी हक़ीक़ी मुखालिफ़ जो किरदार अदा कंदे पीटीआई जे नाअहल हुकूमत की कारकर्दगी वाइको करे घर भेड़ो कंदी सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस गुलजार अहमद चयो आहे त गवर्नेंस घणी मुंझल महांगी ऐं ॾुखी थी आहे अवाम मसइलनि ऐं ॾुखियाइनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे बुनियादी हक़नि लाइ हुकूमत खे जेको कुझु करणो घुर्जे उहो न पई करे हुकूमत ज़िम्मेवारियूं पूरियूं न पई करे अदालतुनि ते भार पइजी रहियो आहे चीफ जस्टिस जी हैसियत में आइन ते अमल कराइण संदसि ज़िम्मेवारी आहे इस्लामाबाद हाई कोर्ट एनडीएमए के मरीज सान्हे जो जिम्मेवार करार ॾेई छॾियो अदालत हुकुम जारी कयो आहे त वज़ीर आज़म इजलास कोठाए ज़िम्मेवारनि जो तइन करे मरीज सान्हे जी जांच ऐं ज़िम्मेवारनि खिलाफ़ कार्रवाई लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट अतर मिनुल्ला सवाल कयो त छा एनडीएमए जो उन हवाले सां कॾहिं को इजलास थियो आहे उन हवाले सां बाक़ाइदा मैनेजमेंट प्लान हुजणु घुर्जे हा जेकॾहिं कमीशन जो इजलास न थियो त छो न थियो इस्लामाबाद हाई कोर्ट में नेवी सेलिंग क्लब के दाहिर ऐं पाकिस्तान नेवल फार्म जी ज़मीन ते कब्ज़े वारो फ़ैसिलो चैलेंज पाकिस्तान नेवी सिंगल बेंच जे अलॻि अलॻि फ़ैसिलनि खे ॿिनि इंट्रा कोर्ट अपीलनि में चैलेंज करे छॾियो दरख़्वास्त में चीफ जस्टिस अतर मिनुल्ला जी 17 ऐं 11 जनवरी जे फ़ैसिलनि खे कलअदम करार ॾियण जी इस्तदा सिंध काबीना जे सब कमेटी पारां तारीख़ी माग मोहिंजो दड़ो खे मोहिंजो दड़ो सॾण ते इतफ़ाक़ सिंध काबीना जे इजलास में मोहिंजे दड़े जे नाले जी मंज़ूरी ॾिनी वेंदी तहज़ीबुनि खे मुअल माण्हू न आइन हलाईंदा उन तसवुर खे तब्दील करणो पवंदो तारीख़ी विरसे खे मुअलनि जो दड़ो सॾण ना इंसाफ़ी आहे सूबाई वज़ीर सरदार शाह वोट की बरसात वोट जानन वासू वासी चौपाई माल जा वापारी अगवा आंदर सुल्तानी पुलिस के वाक़े जो इतला ॾिनो वियो वारसन मूजिब राहिब वासू ऐं गुलज़ार वासू के कच्चे में चौपाई माल जे वापार लाइ घुराए अगवा कयो वियो आहे धाड़ेलनि 1 करोड़ भुग तलब कई आहे तंडेजाम में ज़हरीली शराब वापराइण सबबि वधीक हिकु नौजवान फोत ज़हरीली शराब वापराइण सबबि फोत थियण जो अंग 15 थी वियो ज़हरीली शराब पीअण सबबि यासीनाबाद कॉलोनी जो रहवासी नीरू कोली घर अंदर तड़पी फोत
मलिक जी अदालत में नाजिम जोखियो केस में जमानत रद्द थियण बाद जवाबदार अदालत में फरार। अदालत में जवाबदार दो सालार मोहम्मद खान सलीम ऐं ॿिनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। एडिशनल सेशन जज की अदालत में जवाबदारनि की ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत जे रिमांस ॾींदे चयो त केस दहशतगर्दी के ज़मरे में अचे थो ऐं दहशतगर्दी जो केस ॿुधण जो इख्तियार मॉडल कोर्ट खे नाहे। अदालत जवाबदारनि की ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। राहू की थाने के लाकअप में मुबैना पुलिस तशद्दुद में फौत थियल डाटसन ड्राइवर हनीफ कातियार के कत्ल केस में मुअत्तल SHO ऐं ॿिनि अहलकारनि की हैदराबाद की अदालत में अबूरी जमानत रद्द। टई जवाबदार अदालती अहाते में फरार थी विया। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में कत्ल केस में नामजद मुअत्तल SHO इकबाल अब्बासी, अहलकार खमीस नुडाणी ऐं सुलेमान सोलंकी पक्की जमानत में अदालत में पेश थिया। अदालत टिनी ॼणनि की पक्की जमानत करण बदिरां सदन अबूरी जमानत को रद्द करण जो हुक्म ॾिनो। सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में यूरिया भाण जो बहरान बरक़रार। भाण ब्लैक के विकिरो थियण खिलाफ सालेपट में आबादकारनि जो एहतजाज। रोहिड़ी रोड ते ट्रैक्टर टारियूं बीहारे टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। ठुल में आबादकारनि जो असिस्टेंट ऑफिस आॾो मुज़ाहिरो। असिस्टेंट कमिश्नर भिरिया पारां भाण जो पकड़ियल ट्रालर मौक़े ते आबादकारनि खे सरकारी मुल्ह ते ॾियण बदिरां 62 शख़्स हवाले करे छॾियो। दोदापुर वेझो मुड़स फायर करे ज़ाल के जख्मी करे छॾियो। जवाबदार पाण खे गोली हड़ी आपघात करे छॾियो। मक़तूल हज़ार जखरानी जो लाश जख्मी औरत अमीरा अस्पताल मुंतकिल। भोजपुर में दावत न ॾियण हेड मास्टर 5 क्लास के शागिर्द के स्कूल में नेकाली ॾेई छॾी। मुतासिर नीगर जो चाचो भाइटे के साड़ करे प्रेस क्लब पहुंची वियो। मीर मोहम्मद चाचर जो चवण है तो शादी की तकरीब में उस्ताद ज़हीर चाचर के दावत न ॾिनी। उन करे उस्ताद के चवण ते हेड मास्टर शमन अली कोरी इंतकाम तौर भाइटे जमील चाचर के स्कूल में कढी छॾियो आहे। आला इख्तियारियूं नोटिस वठी इंसाफ़ फराहम कनि। FIA मशहूर टिकटॉकर हरीम शाह खिलाफ जांच तेज करे छड़ी। FIA बरतानवी नेशनल क्राइम एजेंसी के खत लिखी छड़ियो। पाकिस्तान में मनी लॉन्ड्रिंग सजा जोगो ॾो आहे। हरीम शाह ऐं दानियाल मलिक खिलाफ कार्रवाई कई वञे। खत में सिफारिश। नाज़रीन हेडलाइंस अवां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं मुख़्तसर ब्रेक खां पोइ।